वो राजू काने में आज परी मोचड़ा हाण दी जे कुकड़ गुम वियो मोजो। अरे अल्लू अंधा हे काने अंधन वाला था फोड़ा हण तो वती हां पावली किरी पई थी था मुझे चवण जो मतलब इहो त भला पेसड़ा किरी पिया थी छा। अरे न हवाली मुआरो रांझो रात को वठी गुम अलाए काने हले वियो गोले गोले गोडाई थकजी पियाल खला थी खोबला। अरे अरे तू पीरन जो पिटल हां तो के औलाद काढो आई हां जोने को गोली तो थी जो चवी तो रात को रांझो गुम थी वा। अरे हारे ठायो ठायो हवाली राजो भी जण मुजो पुटवा लगी शर्त शर्तन के फिलहाल छदे मुखे यो बुधाए ते यो राजो आखिर आहे केड़ी बला। अदा हवाली राजो मुजो असील कुकुड़ो आ कुकुड़ 7 मेल चढ़ियलो आ 7 मेल हेसी तई 32 लख जूं शर्तियूं खटे चुको आ लगी शर्त। अच्छा यो रांझो कुकुड़ तुझो पुटरा चाचा अल्लण मिठड़ा अल्लण सोना ऐं सोनन छापरन वारा अल्लण कुकुड़न के वती तो पुटो कदो मुखे छो न तो पंजी फर्जंदी में कबूल करी। अरे हट परे राजू में मुजो साह पिला साह फिलहाल गुम थी वियो मुखे का भी गाल न थी वणे। हां मुखे चाचा अल्लण इहो त ॿुधाए भला को पाड़े में का सोनी सबाजी आई गुलन जेड़ी का कुकड़े आहे छा मता तो आरो रांझो कुकड़ यो जे दिलबर जो दीदारो करण। अरे हां यो पक्क साइन हीर दे वियो हुंदो। हां सेठ धनु मरी वे पुटरा जो अचाए थो न छड़ी दो साई रख शर्त रो। भला रे भाग रांझू तुझा हे असा त दिलबर जी घिटीअ में भी न था वञी सघूं। मोला बूथी एड़ो ॾिनो आ जेको तो ॾिसे जेका थी ॾिसे बुझो जयूं निकती थी वञे। हलड़े हवाली तुझो निभाग हलड़े हलो हवाली तुझो। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।